एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। सिंध झरके पई, सिंध मुरके पई। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। अवामी न्यूज़ जे सरवाण जे सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो है। खिपरो लॻ वासण इंगोरजो में अवामी न्यूज़ जे सिरे हेठि सिंध तो में साह असांजो, तइलीम सां ऐं चाह असांजो जे उनवान सां मच कचहरी थी गुज़री है, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻुवान गौसिया जमात जे मुरीदनि समेत ॻोठ जे मौजूदनि जिन शिरकत कई है। इन मौके ते सिंध जे बहितरीन रागी नज़ीर खिपराई क़ौमी गीत ॿुधाए मच कचहरी में वेठलनि खे झुमाए छॾियो। तुंहिंजो वतन सिंध मुंहिंजो वतन अॼु घुमबो हाणे पंहिंजे सिर सां खपनि, अॼु घुमबो हाणे पंहिंजे सिर सां खपनि। मुंहिंजी छाती सिंध लिखी छॾ, मुंहिंजी छाती सिंध लिखी छॾ, काती सिंध लिखी छॾ। पचन पजरन पाण में कर मोहकम माठ मुदाम, बेज़बानियूं बिरह में कॾहिं कन न कलाम, आणी न आब अजीब लय सुबुह तोड़े शाम, हबीब ॾिनुनि हथनि सां उघण जो इनाम, तालिब मौला तलब में सजण कयनि सलाम, ॻोल्हियूं हुयूं गुगदाम पर ही गूंगियूं गो खणी। बुस्तान सिंध अंब आमा आम जा अंबार लय अरबाब सिंध, छा गणे गाए सगे अल्लाह जा एहसान सिंध, दौर कई दरिया कन पर मौत बर मैरान सिंध। आलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम, वाली वाहिद वहदहू सो राज़िक रब रहीम, सो साराहिया सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो। दहशत दम दरिया में जिते कुनन जो कड़को, आए मोने पार जो दिल अंदर धड़को, भजे सिक सैयद चए शेर कंदो सड़को, वाली कज वड़को तो बाहर लंगा बाजसी। मच कचहरी में ॻोठाण जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण होता है। आज यहाँ खलीफा वासन इंगोरजो में एक मच प्रोग्राम रखा और इसकी जो मेज़बानी की वो हमारे बड़े भाई अली नवाज़ इंगोरजो ने की, और इसको जो सेट किया और इसमें जो चार चांद लगाया वो अवामी न्यूज़ और चेयरमैन अब्दुल रज़ाक भाई खुद मौजूद हैं आज, उन्होंने लगाया। और एक बड़ा ज़बरदस्त प्रोग्राम था, हंसे हंसाए एक महफिल सजाई, लोगों के चेहरों पे मुस्कुराहटें बखेरी, ये एक बेहतरीन चीज़ है। जे हिते मच कचारी थी आहे ॻोठ वासन इंगोरजो में, जेको अली नवाज़ इंगोरजो जी निगरानी में, ऐं उन खां पोइ शुक्रगुज़ार हूंदसि अवामी न्यूज़ जो जेके अहिड़े प्रोग्रामनि खे इंसेंटिवाइज़ करे थी ऐं अॻिते आणे थी। असां हिते ॻोठ वासन इंगोरजो में सिंध जी सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें अवामी न्यूज़ जेको आहे सो असांजो भाई अब्दुल रज़ाक राजपूत साहब उन शिरकत कई। ख़ुसूसन असां अॼु हिते ॻोठ में सिंधी खाधा ऐं सिंधी रलियूं जेके सिंध जे हथनि जूं ठहियलु हूंदियूं आहिनि, उन खां सवाइ जेके आहिनि सो सिंध में जेके हथनि सां ठाहींदा आहिनि, दिला ठाहींदा आहिनि, मठ ठाहींदा आहिनि, उहे बि असां हिते रखियासीं। मच कचारी कईसूं, नड़ बैत हिते असां जेके सुगड़ घुराया उन्हनि हिते नड़ बैत बि ॾिना आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु हिते जेको आहे सो काफ़ी भी पढ़ी वई है, मारवी जी पढ़ी वई है, राणे जी पढ़ी वई है, ससुई जी पढ़ी वई आहिनि काफ़ियूं। इन्हनि खे असां इन्हनि जे लाइ इहे शयूं कंदे प्रोमोट थियनि इहे शयूं। तमामु बहितरीनु किरदारु आहे जीअं अवामी न्यूज़ जे मतिलबु हवाले सां उन्हनि हिते प्रोग्राम रखियो, तमामु बहितरीनु प्रोग्राम हो ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ स्पेशली प्रोग्राम हो। तव्हां ॾिठो त हिते काफ़ियूं ऐं हिते जेको आहे सो मारवी जो उमर ससुई जे इहे किसा बयानु कया विया, ऐं मच कचहरी थी, जेके सकाफ़त जे हिसाब सां शयूं रिली वग़ैरह या ॿी के शयूं जेके बि हुयूं, असांजे सॼी संगत खे घुराए, जंहिंमें नंढा वॾा हिन सभिनी शिरकत कई ऐं सभिनी सिंधी टोपी पाए, अजरक पाए, सिंध जी शान ऐं मान खे बरक़रार रखण लाइ, इन सकाफ़त खे उजागर करण लाइ ऐं तव्हांजी जे अवामी न्यूज़ जी मदद सां इहो जेको प्रोग्राम थियो आहे तमामु बहितरीनु थियो आहे। असां ॿियनि यार दोस्तनि खे, मीडिया वारनि खे बि इहो पैगाम ॾींदासीं जीअं त तव्हां बि अवामी न्यूज़ जीअं अहिड़ा प्रोग्राम रखो जीअं त असां सकाफ़त खे प्रमोट करे सघूं ऐं मज़ीद मथे मतिलबु नए दोस्तनि में, नई जनरेशन में हिन नॉलेज असां वधायूं। माशाल्लाह बिल्कुलु बहितरीनु प्रोग्राम हो ऐं अल्लाह करे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, ॾींहुं क़यामत तक, जेसीं तक ज़िंदगी आहे हीअ प्रोग्राम थींदा रहनि। खुली कचारी, मच कचारी, टोपी अजरक, इन में काफ़ी मज़ो आयो सुठो, ऐं पंहिंजनि जी ख़बरचार पवंदी आहे त सिंध जी सकाफ़त इहा ई आहे आख़िर तक।
सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी है। असीं अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश कयूं था जंहिं क़ौमी काज जो सॾु ॾिनो। प्रोग्राम जी पुॼाणी में होजमालो सां थी गुज़री है, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवान, गौसिया जमात जे मुरीदनि ऐं ॻोठ जे मौजूदनि जिन झूमी सिंध अमड़ सां मोहबत जो इज़हार कयो ऐं वचन वरजायो त 5 डिसंबर क़ौमी काज अवामी न्यूज़ सां गॾु मल्हाए सिंध अमड़ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वेंदी। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।